विच ओभर में बहरान अंदरूनी ऐं ॿाहिरें चैलेंज बावजूद मुल्क की मैशियत बेहतर कारकर्दगी ॾेखारी है। अमरीका तरफा टैरिफ लगाइण सबब गैर यकीनी वारी सूरत हाल पैदा थी। दुनिया की मैशियतुन के नुकसान पहुतो। चौमासे की बरसातुन सबब मैशियत मुतासिर थी। हुकूमत तरफा बहरानन के मुंह ॾियण सबब मुआशी तरक्की की शरह में 3.7% रही है। उम्मीद 4% का वधण की हुई। हलंदड़ साल पाकिस्तानी मैशियत जो काथो 452 अरब डॉलर का मथे वियो है। नाणे वाले वजीर मोहम्मद औरंगजेब इक़्तिसादी सर्वे रिपोर्ट पेश करे छड़ी। संदसि चवण इक़्तिसादी सर्वे सॼे साल की कारकर्दगी बयान कंदी है। फूड टेक्सटाइल समेत 16 शोबन में हाकारी रुझान रहो। सीमेंट की घर में 10 भाण की घुर्ज में 17% वाध रिकॉर्ड की वही। ज़रई शोबे में बेहतरी 2.89%। वॾिन सनतुन में तरक्की की शरह में बेहतरी 6.1% रही। डेयरी और लाइव स्टॉक जो ज़रई मैशियत में 60% है। माली नज़्म और ज़ब्त सबब मालियाती खसारे में वही घटताई आई है। महंगाई की शरह में गुज़िरियल 2 वरह दौरान घटताई आई है। पर डे नाणे वारे ज़ख़ीरन में वधी वाध थी है, जिनमें 10 महीनन दौरान 33 अरब डॉलर का वधीक की वाध थी। कर्ज की वापसी ले पर डी नाणो वही अहमियत रखे थो। मुल्क की नाणे जा ज़ख़ीरा 17 अरब डॉलर का वधी विया आहिनि। जून के आख़िर ताईं उहे 18 अरब डॉलर ताईं पहुची वेंदा। कौमी असम्बली में सिंध में पानी खोड़ ते सख्त एहतजाज। इरसाद धुर करार शादी चुना है तो इरसाद इंसाफी करे रही है। सिंध इन वक्त लगभग 39% पानी जो खोड़ जो शिकार है। ज़रई ज़मीनूं सुकी रहियूं आहिनि ऐं फसलनि खे सख़्त नुक़सान पहुची रहियो आहे। टेलीमेट्री सिस्टम के फाल छो न कयो वियो आहे। 1991 वारे पानी मुआहदे ते मुकम्मल अमल छो न पियो कयो वञे। सैयद नवीद कमर इरसा जे पानी विर्छ वारे निज़ाम ते ख़दशा कंदे मामले की शफ़ाफ़ जांच जो मुतालबो करे छॾियो। महेश कुमार तरफा पानी के मसले ते कमेटी जोड़न की तजवीज़। आबी वसीलन वारे वफ़ाकी वज़ीर मोइन वटू चयो आहे त सिंध के उन जे हिस्से का 10% वधीक पानी ॾिनो वियो आहे। पंजाब के 17% घट पानी मिलियो है। पानी की विर्छ सभी सूबन से बराबरी की बुनियाद ते कई पई वञे। कौमी असम्बली के स्पीकर सरदार अयाज सादिक सूरत हाल जो नोटिस वरिते। आबी वसीलन वारे वफ़ाकी वज़ीर के पानी की विर्छ बाबत तफ़सीली अंग अखर पेश करण की हिदायत करे छॾी। संदसि चवण है तो दुरुस्त और मुकम्मल अंग अखर पेश न करण ऐवान की तोहीन होंदी। स्पीकर चयो मामले के हल करण लाइ वफ़ाकी वज़ीर के चैम्बर में इजलास कंदो, जिते इरसा अख्तियारन के भी तलब कयो वेंदो ऐं सभिनी धुरियुनि की मौजूदगी में पानी विर्छ वारे मामले जो जायज़ो वरितो वेंदो। गिलगित बल्तिस्तान में हुकूमत साजी बाबत मकबराई पीपल्स पार्टी और मुस्लिम लीग नून के वफदन में मुशावरत। हुकूमत साजी लाइ इब्कारी फार्मूला सियासी सहकार मुस्तकबिल की हिकमत अमली और बेन अहम मामलन से ख्यालन की देवट। हुकूमत साजी बाबत मुख्तलिफ तजवीज़ुन ते गौर विचार। मुलाकात में फैसलो कयो। हुकूमत साजी बाबत तजवीज़ूं पंहिंजी मरकज़ी क़यादत आॾो पेश कयूं वेंदियूं, जंहिंखां पोइ क़तई फैसला कया वेंदा। पीपल्स पार्टी वफ़द में नैर हुसैन बुखारी, कमर जवान कायरा, शकील इनाम मेमन, नासिर हुसैन शाह और अमजद हुसैन एडवोकेट शामिल हुआ। नून लीग तरफा अमीर मकाम हाफिज हफीजुर रहमान शिरकत कई। वफाकी घरू वजीर मोहसिन नकवी तरफा नेशनल पुलिस अकेडमी इस्लामाबाद जो दौरो। ट्रेनिंग कंदड़ ASP सां मुलाकात। पेशेवरानन और तरबियती मामलन ते ख्यालन की देवट। मोहसिन नकवी जो चवण है तो ट्रेनिंग कंदड़ ऑफिसर जदीद टेक्नोलॉजी और स्मार्ट पॉलिसिंग के पंहिंजो शुआर बणाइन। फील्ड में आवाम सतुचो रवैयो इख्तियार कयो वञे ऐं संदन मसला फौरी तौर हल कया वञनि। घरू वजीर मोहसिन नकवी जो नेशनल पुलिस अकेडमी में तामीर हेठ हॉस्टल जो मायनो, मॉडर्न रूम जो जायज़ो वरितो। ज़रूरी तब्दीलियूं आणण जूं हिदायतूं। लीडर की आज़ादी लाइ एहतजाज ज़रूर कन, पन ऐवान की तक़द्दुस जो ख्याल रखियो वञे। समूरिन पार्टी की क़यादत कैद में रही। आसिफ अली ज़रदारी, नवाज शरीफ, शहबाज शरीफ, मरियम नवाज और बेन सज़ाऊं काटियूं। असां सिस्टम के दाव ते न लगायो, ऐवान के तक़द्दुस के दाव ते न लगायो। बचा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जो कौमी असम्बली में खिताब। संदसि चवण है तो तहरीक इंसाफ जा मेंबर ऐवान की कार्रवाई में हिस्सो नथा वठन। हिन इदारे के भी उन शख्स लाइ निशानो बणाइनि था। शख्सियतूं त अचण वञण वारियूं शख्सियतूं आहिनि। ईंदड़ नस्ल अॻिते ईंदा।
पाकिस्तान तरफा विच ओवर में चिकतान ते गणती जो इज़हार थोरनि खे ज़ाब्ता बरक़रार रखण जी अपील। पाकिस्तान मसइलनि जे पुरअमन हल जो ख़्वाहिशमंद आहे। सामूंडी फ़ौरन पाकिस्तानी कार्गो बेड़े खे यरगमाल बणायो आहे। पाकिस्तानी शहरी 50 ॾींहनि खां बेड़े में यरगमाल आहिनि। हुकूमत शहरनि जी हिफ़ाज़त सां वापसी लाइ सोमाली हुकूमत सां राब्ते में आहे। पार्टी खाते जे तर्जुमान ताहिर हुसैन इंदिराबी जी हफ़्तेवार ब्रीफिंग। संदसि चवण आहे त भारत कश्मीर जे अवाम मथां ज़ुल्म करे पियो। कश्मीर आलमी सतह ते मञियल तकरारी इलाइक़ो आहे। पाकिस्तान 8 ॾहाका पुराणे तकरार जो पुरअमन हल चाहे थो। आमरीकी हमलनि जे रद्दअमल में ईरान जी भरपूर जवाबी कार्रवाई। कुवैत, बहरीन ऐं इराक जे शहर अरबेल में आमरीकी बेसिस खे निशानो बणाइण जी दावा। पासदाराना इनक़िलाब जो चवण आहे त आमरीकी हमलनि जे रद्दअमल में कुवैत, बहरीन ऐं इराक जे शहर अरबेल में अमरीकी बेसिस समेत 18 अहम हदफनि खे निशानो बणायो। ईरान फौजी मिसाइलनि ऐं ड्रोन सां आमरीकी हदफनि ते हमला कया। आमरीकी हमलनि खां पोइ ईरान हुर्मुज़ लंघ बंदि करे छॾियो। जहाज़ गुज़रण जी आमरीकी दावा कूड़ी करार। ईरानी आला इख़्तियारनि फौजी कमान ख़बरदार कयो आहे त हुर्मुज़ लंघ मां गुज़रण जी कोशिश कंदड़ कंहिं बि जहाज़ खे निशानो बणायो वेंदो। अमरीका तरफ़ां हिकु भेरो ॿीहर ईरान ते ताक़तवर हमला। अमरीकी जहाज़नि ईरान जे ॾखण वारनि इलाइक़नि में बमबारी। कशम, बेनगाम, सेरिक ॿेटनि ते मिसाइल हमला। तेहरान, फारिस, कर्ज, बंदर अब्बास ऐं मेनाब शहर में धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया।